सचो सतराम, सुहिणो कंवरराम, जय सखी बाबा आसूदाराम। नव न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। मारवी तरफा सूफ़ी संत दरवेश कंवर खे श्रद्धा जा गुल पेश कंदे कई यादगार प्रोग्राम असां पेश कया। संत कंवरराम जे कलामनि में रूहानियत जा राज समायल आहिनि। संत साईं चांडूराम जिन पंहिंजी मधुर वाणी सां दरवेश कंवर खे श्रद्धा जा गुल पेश कया जीअं अव्हां सां वंडे रहिया आहियूं। शिव शांति आश्रम सां मूंखे उन वक़्तु जुड़ण जो मौक़ो मिलियो जॾहिं लखनऊ आश्रम जे अॾावत जो कमु हली रहियो हो। सिंधी गुलशन जे उन वक़्त जे एडिटर मानवारे आलम चंदाणीअ उहे मूंखे आश्रम में वठी हलिया। संत साईं चांडूराम जिन जी इंटरव्यू मूं ऑल इंडिया रेडियो जे परॾेही नशरात लाइ रिकॉर्ड कई। उन वक़्त खां वठी करे आश्रम सां मां जुड़ी वियसि। तुलसी जग में आए के जिन न जपिया श्री राम, तुलसी जग में आए के जिन न जपिया श्री राम, खाना पीना पहनना तिनका सगल हराम। संत साईं चांडूराम जिन जित बि वञनि सेवा भावना जो पैगाम ॾियनि, अमृत वाणीअ सां संगत खे निष्काम शेवा ऐं रूहानियत जा पैगाम पहुचाइनि। मारवी तरफ़ां कंवर जी यादि में मुनक़िद कयल प्रोग्राम में संत साईं चांडूराम जिन दरवेश कंवर खे पंहिंजे श्रद्धा जा गुल अर्पण कया। नौ न्यापो में दरवेश कंवर जे अक़ीदतमंदनि सां यादगार प्रोग्राम वंडे रहिया आहियूं। जो गाते थे तो आकाश घूमता था और वो झोलियां करते थे और झोलियां करके वो मुंडों को देते थे क्योंकि वहाँ के जो हिंदू थे वो लेते नहीं। इतना सब महाराज संत के बारे में था। पूज अमर शहीद साईं कंवरराम साहिब की, पूज सखी बाबा सुंदराम साहिब की। मारवी संस्था जा सदस्यगण, सवायल संगत भाइरो भेनरूं, मुंहिंजी सॼी संगत खे नमस्कार। मारवी मां त उनखे पंहिंजे तरफ़ां भाईंदो आहियां। हिकु सुर्त हुई जेका पंहिंजे मारवाड़नि खे, पंहिंजे पिरनि खे, पंहिंजे साईं खे भई सदाईं यादि कंदी हुई। अहिड़ी संस्था जे मारवी खे साईं कंवरराम साहिब जी आवकांगा दरगाह माथे तन मारवाड़नि जी पंहिंजे प्रेम सां मारो राग में ॻायो आहे। सो प्रभु पहुचायो, तव्हांजो दर्शन मिलियो। असां बुज़ुर्गनि जा ॿार आहियूं, पर असांजे बाबा साईं सखी बाबा आसूदाराम साहिब जिन जो साईं कंवरराम साहिब जेको नातो हुयो, जेके उन जा गुरु हुया सतगुरु सतराम दास, जंहिंजो अचणु सखर ज़िलो साधबेलो रोहिड़ी डिवीज़न, जंहिंजो पहिरियों ई तहसील पनवाकुल, जंहिंजो गांव आलम खान जतोई जे भरिसां हाजी खान ॻोठ में सचे साईं सतराम दास साहिब जिन जो अचणु थियो। बाबा साईं जन 9 वरे जो मिलजा हुया। उते ॾाढो साईं वठी वञ, दर्शन कराए, वेनती रखियमि सतगुरु हिननि खे पंहिंजे चरणनि में रखो। वॾा भाग असांजे ॾाढे साईं जा, कोई अहिड़ो भागशाली पिता हूंदो जेको पंहिंजे ॿार खे वठी संतनि जे दर ते मुंहिंजे चरणनि में हवाले कंदो। साईं चयो, हा वाहे असांजो ई हुयो पर तो वटि आयो आहे। हाणे चङो असांजो थियो, जवान थे हिनखे छिक कंदासीं। साईं जन हड़की साहब पहुता, हाज़िरी में संत कंवरराम साहिब उते हाज़िर हुया। सच्चा साईं कुछ वक्त खां पोइ
साईं निर्वाण पथ पातों असां साईं कंवरराम साहब के गुरु धारण कयूं। 39 साल ताईं बाबा साईं जन रड़की साहब में सतगुरु सतनाम दास जेको मां अॻ में ॿुधाया आहिनि साईं कंवरराम साहब जा गुरु हुया, उन दर ते शेवा कयूं ऐं साईं जन ही वरी आज्ञा ॾेई सचे साईं उनखे विवाह करायो। साईं जन ई घोट पी बीठा और साईं जन ई असांजो नानो साईं बि उते सॻड़ो शेवा में रहंदो हुयो। पहिरियों भॼन ओढ़े दुतुनि में करे पोइ रेढ़नि में भॼन करणु विया करणु। असांजी माता जा बि कुंवारती साईं बीठा ॿिन्ही पासे। तंहिंखां पोइ पनियाकुल में संतन आस्थान ठाहियो। असांजी गाॾी जे चोले शरण ते साईं भगत साहब जन आया। उते ज़मीन वरितल हुई, आस्थान आहे। 1939 में ई साईं जन उते चरण घुमाया। बाबा साईं खे चयूं अबा हाणे तव्हां हिते पंहिंजो आस्थान ठाहियो। शहर में ई साईं जन शहादत पाती। साईं कंवरराम साहब जेके अंग्रेज गवर्नमेंट गवर्नर साहब आफरीन नामो एकता जे आधार ते त हिंदू मुस्लिम खे एकता बणाए रखियो। पंहिंजे बाणियुनि में, पंहिंजे कलामनि में, पंहिंजे कहाणियुनि में। जेको कारतक जो महीनो हली रहियो आहे गुरु नानक पातशाह जो, जे उन्हनि पंहिंजो एकता जो आवाज़ हलायो। हिकु पासे बाजे खे रखियो हिंदू खे, हिकु पासे मर्दाने खे, मुस्लमान खे। गुरु नानक साहब जे पूरी चवणनि खे साईं कंवरराम साहब पूरो चरितार्थ कयो, पंहिंजे जीवन में आंदो। पोइ पंजाब जा शहंशाह मार्ग थिया। जगत गुरु साईं कंवरराम साहब सिंध में महापुरुष। हिकु पासे हिंदू तबले ते वेठो आहे त सारंगी ते मुस्लमान वेठो आहे। हिंदुनि खां वधीक पब्लिक मुस्लमान जी ॿुधण अचे। कीर्तन जे माध्यम सां जेको साईं जन ॿ भॼन ॼण जो मुक़ररी हुयो 4 बजे शुरू कनि त 8, 9, 10 भॼन कॾहिं मथे वॼी वञनि। भंडारे जे टाइम ताईं बि संगत वेठी रहे। ज़ेड खां हे ताईं हिंदू समाज, उन्हनि जा मुतबर, सॼी क़ौम, उहे ज़मींदार, उहे मुरीद, उहे पीर, चाहे समाजी खातो, चाहे धार्मिक में गिरी पुरी सन्यासी, चाहे गवर्नमेंट खाते में, हेठि खां मथे ताईं संत कंवरराम जो भॼन आहे त सभु वेंदा अची। आखिरी में संत कंवरराम साहब इतिहास लिखियल आहिनि, बुज़ुर्गनि पढ़िया आहिनि। सिंधी क़ौम जे मथां कुर्बान थी विया। उनजो असां ऋण चुकाए न सघंदासीं। सिंधी क़ौम माता पिता जो ऋणी जी हिकु जन्म में थींदो आहे, पर महान पुरुषनि जो, संतनि जो असां जन्म जन्म में ऋणी आहियूं। असां उन्हनि जा ॾींहं हे मल्हाए करके जन्म जा या शहादत जा उन्हनि जे करणनि रणनि खे यादि करे कुझु असां जीवन में पाण में उतारियूं। मन उन जी कृपा थिए, असांजो जीवन सार्थक थिए। गुरु नानक साहब जी हिकिड़ी कड़ी जेका हुननि जो शब्द पंहिंजे पिताजनि जे प्रति
बाबा माया साथ न होए, इन माया जग मोहिया बिरला बूझे कोय। उन मोहित करण चाहे पे धंधे में सावन के दिन दुकान करी जाए, या तू खेती बाड़ी कर या परदेश घूम। सावन ट्रई करे चुका हा, आखिरी में फतवा में सावन जो लाए चित कर चाकरी, सदाई चित में चितवन असांखे शेवा जो हुजे। परमात्मा असांखे शरीर ॾिनो आहे शेवा जे लाइ, सब जो भलो थे ईश्वर असांजे हथों। असां मन करके तो सदाई चाहियूं सर्वदा भला सर्वे भवन्ते सुखना। ये भावना के रखी करके लाए चित कर चाकरी पर मन नाम कर कम। मन के नाम के मने करे मन में ऐं असां कम कयूं तो पोइ साहब जे सुखमनी साहब जी चए थी सर्व धर्म में श्रेष्ठ धर्म, सभिनी धर्मनि में श्रेष्ठ धर्म कहिड़ो आहे? हर को नाम जप निर्मल कर्म। हृदय में हरि नाम के रखी कम कबो तो असांजो उहो कर्म निर्मल थी पवंदो। त हिते चवंदा चाकरी कयूं पर मन में नाम के रखी करके, और उन सां गॾु शर्त कहिड़ो? बन बदियां कर धावणी, बदियुनि खे बन ॾियो, अवगणनि खे बन कयो, जेको संतन अघाड़े चयो। और ताको आखे धन पंहिंजो पाण असांजो बचाव थी पवंदो। सतगुरनि संतनि जी शरण में ईंदासीं, असांखे मन में सिमरन उतां मिलंदो, तन में शेवा मिलंदी, पंहिंजो पाण असां भॼन खां बची वेंदासीं, असांजो जीवन धन्य बणिजी वेंदो। त पोइ परमात्मा जी बि दृष्टि असांजे मथां पवंदी, जो उनजे हुकुमनि ते हलंदासीं। नानक वेखे नज़र कर चढ़े चौगुण वन, उन ते प्रभु जी नज़र थींदी, कृपा थींदी, मेहर थींदी। उहो चइनी कुंडनि में उनजो यश नालो थी वेंदो, यश थी वेंदो, और उनजो जीवन धन धन थी वेंदो। इन कड़ी खे वठी करके असांजे साईं पावराम साहब प्यारो मोहन कवि थियो आहे, जंहिं प्यारे इश्क में मां केतिरा भगत सब भारी, घट वध आहिनि कोन को सभे समंदारी। तनो ते सतू सतनाम दास थे, साईं कंवर राम परोपकारी। करे पुकारा प्रेम जूं, हाजे लूं लूं सब ठारी। सिंधु साहिब सतारी, जो मिलंदो शान दीन खे। श्री राम श्री भगत साहिब कंवर राम वाजो भजन करे रो। 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 करे सेवा देई देवा दुश्मन सजन करे लो। करे सेवा देई देवा दुश्मन सजन करे लो। भगत साहिब कंवर राम वाजो भजन करे लो। भगत साहिब कंवर राम वाजो भजन करे लो। संत में भगत हूंदा भोसण बोर्ड जी वर्सी ते 2082 टोलियूं भक्तनि जूं ईंदियूं।
पर बुजुर्ग सतपुरुष खे ॿुधाईंदा आहिनि त साईं कंवरराम साहिब जी भॻत खे भॼन चयो वियो त तुम केतिरो बणिजे, पर संत कंवरराम जेकी मुख मां ॻायो जिन फ़क़ीरनि खे, जिन सतगुरनि खे, संतनि खे, भक्तनि खे, ॿियनि खे ॿुधाइण सां गॾु उन जे बि कन ॿुधो, उहे शब्द निकितल हृदय मां वरी हृदय में विया, उहे जीवन में उतरिया, उनमें चित्त जी शुद्धि थी, मन निर्मल थियो, भजन बणिजी वियो। भजन में इहा व्यक्ति बणिजी आई जो हुन जी दृष्टि में कोई धारियो, कोई परायो, कोई पंहिंजो, कोई वेरी, कोई जात पात न रही। और उन्हनि दुआ घुरदड़नि खे, सिर जे दुआ घुरदड़नि खे बि प्रसाद ॾेई करे चयो पंहिंजे मुर्शिद खे यादि कयो, तव्हांजो कमु पूरो थींदो। दुश्मन सजण करे वियो, इहो तॾहिं थींदो जॾहिं जीव जे हृदय में भॼन पढ़ंदो। जो वटि आयो स्वामी मूर न मोटो कॾहिं खाली, ब्रह्म ज्ञानी वावा कंहिंखे रंजन करे हो, सदा ज्ञानी ब्रह्म ज्ञानी वावा कंहिंखे रंजन करे हो, कंहिंखे रंजन करे हो, कंहिंखे रंजन करे हो, कंहिंखे रंजन करे हो, कंहिंखे रंजन करे हो। भगत साहिब कंवरराम वाजो भजन करे हो, भगत साहिब कंवरराम वाजो भजन करे हो। अंधा मंडा कोझा काना संत सजे खे सास बाना, अंधा कोझा काना संत सजे खे सास बाना, अंधा मंडा कोझा काना संत सजे खे सास बाना, अंधा मंडा कोझा काना संत सजे खे सास बाना। करे करे कार साजी खटी बाजी कोहर गाजी वावा लीला रतन करे हो, करे करे कार साजी खटी बाजी कोहर गाजी वावा लीला रतन करे हो, लीला रतन करे हो, लीला रतन करे हो, लीला रतन करे हो, लीला रतन करे हो। भगत साहिब कंवरराम वाजो भजन करे हो, भगत साहिब कंवरराम वाजो भजन करे हो। बाराती तो लोलू गाए पत्ता संजामी हवसाए, बाराती तो लोलू गाए पत्ता संजामी हवसाए, बाराती तो लोलू गाए पत्ता संजामी हवसाए, बाराती तो लोलू गाए पत्ता संजामी हवसाए। छले छले तेरी मेरी पकड़े पकड़े पंजई मेरी देई फेरी वावा नरसी नचन करे हो, छले छले तेरी मेरी पकड़े पकड़े पंजई मेरी देई फेरी वावा नरसी नचन करे हो, नरसी नचन करे हो, नरसी नचन करे हो। भगत साहिब कंवरराम वाजो भजन करे हो, भगत साहिब कंवरराम वाजो भजन करे हो।
मोहन मरण जो ठहे जंहिंजो नालो जग में रहे मोहन मरण जो ठहे जंहिंजो नालो जग में रहे जॾहिं भॼन बणिबो सतगुरनि संतनि जे संगत मां असांजो इहे विक्तियूं थींदियूं गृहस्थी जो वॾो धर्म आहे स्वाली न खाली गुरु ग्रंथ साहिब में साहबनि चयो पुण्य दान का करे शरीर पुण्य दान का करे शरीर सो ग्रही गंगा का नीर इन पंहिंजे शरीर खे पुण्य दान जो बणाए छॾे शेवा में वो गृहस्थी गंगा जी नीर वांगुरु निर्मल थी पवंदो गृहस्थी बि छा करे सघंदो प्रभु खे यादि रखे सदाईं ऐं हिन शरीर खे पंहिंजी शेवा में लॻाए बसि निर्मल थी पवंदो त हिन भॼन में कोई बि सवारी अचे खाली न मोटियो बचड़नि खे प्यारु ॾिनो अंदरनि मंडलनि सां प्यारु कयूं जंहिंजो कोई सहारो न हो साईं सहारा बणिया उहे ईश्वरी गुण प्रकट थिया बचड़नि में बि प्रभु ॾिसणो दीन दर्दनि में प्रभु ॾिसणो श्री राम बसि टाइम हाणे मथे असां जेको थियल आहे उहो डामेज ॾिसूं सो हाणे आख़िरी में मुंहं न मरण हुनजो ठहे जंहिंजो नालो जग में रहे वचन पालियूं सिर ॾिनो पर वचन न भंकियूं श्री राम असां गृहस्थनि जो धर्म आहे काथे वचन ॾियूं उहो पालन कयूं हिन ज़ुबान सां धीअ भेण ॾिनी वेंदी आहे असां काथे मीटिंग में सही पायूं और पहुचूं न फोन कयूं असां मजबूरी सां नथा पहुचूं मगर असां ज़बान जी पत निभायूं संत असांखे इहो सेखारियो श्री राम मोहन मरण हुनजो ठहे जंहिंजो नालो जग में रहे मोहन मरण जो ठहे जंहिंजो नालो जग में रहे सिर जो सांगो लाए मोह मिटाए पान चढ़ाए बाबा पूरा वचन करियो सिर जो सांगो लाए मोह मिटाए पान चढ़ाए बाबा पूरा वचन करियो कंहिंखे रंजन करियो पूरा वचन करियो कंहिंखे रंजन करियो भजन करियो भजन करे सेवा ॾेई मेवा दुश्मन सजन करियो करे सेवा ॾेई मेवा दुश्मन सजन करियो भगत साहिब तुम राम जो भजन करियो भगत साहिब तुम